नाज़रीन नवा के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त गॾी खैरो में पोरेत पुट जी नाहक गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे आड़ो क़ुरान पाक खणी एहतजाज कंदड़ औरत ते SHO गॾी खैरो पारां तशद्दुद कयो वियो आहे। नाज़रीन नवा के हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त गॾी खैरो में पोरेत पुट जी नाहक गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाणे आड़ो क़ुरान पाक खणी एहतजाज कंदड़ औरत ते SHO गॾी खैरो पारां तशद्दुद कयो वियो आहे। कुरान हथ में था दाऊदा कुरान में कट दो ये गुनाह है सही असा के चाहे तो ये गुनाह है सही गरीब आयो मिस्किन आयो कुरान की तसल्ली न कयो बाकी उनके भले चओ औरत जो छा चवण आहे अचो त जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अमर सिंधी पारां साणस कयल ॻाल्हि ॿोल ॿुधूं। चोरी असांजे छोकिरे न कई आहे न उहो वीचारो वियो बि आहे उहो हितां वियो चयो मां मोबाइल वठी आयो आहियां उन भटी चयो मां खपायां थो हेती यार हिकु बार तूं बि मूंखे खपराए ॾे हे मुंहिंजो नी ते रेड़ी जे मथां शंबोशा बि हलाए पियो ऐं उहो सामान बि पियो हुयसि। पोइ हाणे असांखे त ख़बर न रही जो चोरी जा आहिनि जा छा जा आहिनि हिन वीचारे खे ग़रीब खे ख़बर न आहे जो चोरी जा मोबाइल ते लिखियल त न हुयो चोरी जी असां क़ुरान पाक हा खणी आया आहियूं। हाणे असांखे धिका ॾेई लठियूं हणी असांखे कढियो अथनि ॿाहिरि छा चए थी चए निकिरो चए न मोबाइल चोरी कयूं हिननि उन चयो त चए न हिनखे मोबाइल छोकिरे खे मां ॾिनी आहे चए विकिणण जे लाइ। छोकिरे जो नालो छा आहे? शाहिद अली। जॾहिं असां उन औरत सां ॻाल्हाए रहिया हुआसीं त SHO पंहिंजे सिपाह समेत ओचितो थाणे खां ॿाहिरि निकिरी आयो ऐं साफ़िन जे साम्हूं हिन उन औरत जे मथां जेका क़ुरान पाक खणी बीठी मथां तशद्दुद कयो ऐं थपूं वाए कढियूं ऐं चयो दाबा ॾिना ऐं पीड़ित जेको आहे उते मौजूदु माण्हुनि खे बि दाबा ॾिना त तव्हां हिते थाणे जे ॾाढो छोरशकी में निकिरी वञो था ऐं उन्हनि खे जेको आहे टार्चर करण जी कोशिशि कई। असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा था हलूं पिया त हीअ औरत वेचारी जेका क़ुरान पाक ऐं मुक़दस किताब खणी पंहिंजे पुट लाइ ॿाॾाए रही आहे जेकॾहिं उनखे इंसाफ़ न मिलियो त हुन औरत इहो बि चयो आहे त मां पंहिंजो पाण खे जेको आहे बाहि ॾेई सारण जी भी कोशिशि करे सघां थी पई। ऐं असां इहो बि पुछणु चाहियूं था त हीउ किथे जो इंसाफ़ आहे त हिकु माउ जेकॾहिं ॿचे लाइ ॿाॾाईंदी पहुचे ऐं उनखे जेको आहे क़ुरान शरीफ़ जे हूंदे बि तज़लील जो निशानो बणायो वञे जेकॾहिं पुलिस अहिड़ो किरदारु अदा करे थी पई त हीअ आवाम कंहिं दर दाही वेंदा।